अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन रमा सीरियल दुलाब जी पोइ किस्त दोस्तों तव्हां ॾिठी नेक्स्ट एपिसोड जी वॾी मालूमात वॾी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। अचण वारे एपिसोड में दोस्तों तव्हां ॾिसंदो हाणे शाहनवाज़ खान पछताईंदो। शाहनवाज़ खान सोचींदो मां ग़लती कई, मां तकड़ कई, इन जे करे मां नुक़सानु खाधो। ऐं होॾां जेका जीअं जीअं हाणे सीन अॻिते वधंदा तीअं तीअं इहो ॾिसिजो तव्हां ड्रामो ख़तमु थियण जी तरफ़ वेंदो ऐं हीअ जेका मतिलबु कास्ट आहिनि यानी जेका बि करेक्टर आहिनि आहिस्ता आहिस्ता पाणे ठहंदा वेंदा यानी इन्हनि जा ठाव थींदा वेंदा ऐं मंसूर खान इन जे विच में भला कमु कंदो ऐं पुलिस खे बि हाणे मंसूर खान टक्कर ॾींदो, पुलिस जेको उनजे ख़िलाफ़ हुई। ऐं अचण वारा एपिसोड दिलचस्प सनसनीखेज़ ऐं दोस्तों मां तोखे ॿुधाईंदो वञा बहितरीन मां बहितरीन थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में मंसूर खान जे लाइ हाणे जेका दुश्मनी दिलि में रखंदा बुर्दबारी यानी हिकिड़े नफ़रत रखंदा उहे सॼा ई साफ़ सुथरा थी ऐं मंसूर खान खे मञदा वाकई ही सचो क़ौमी हीरो आहे। क़ौमी हीरो जो दर्जो ई मंसूर खान के दुश्मन भी हाणे ॾींदा। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। जे वीडियो तव्हां ताईं ॾिठो आहे महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा जीअं हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे। ऐं दोस्तनि तां बि शेयर कंदा ऐं बेल आइकन खे आल ते कंदा ऐं सुठा सुठा कमेंट कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल ते।